जी नाज़रीन, ताज़ा तरीन अपडेट ॾींदा हलूं। मेहड़ भरिसां भट्टी रोड गोलीमार इलाइक़े में बासरनि पारां सरकारी ज़मीन ते मिली भगत करे सरकारी ज़मीन ते गैरकानूनी तौर सिकनी करे कॉलोनी में ठहियल घरनि के अदालती हुकुम ते डिप्टी कमिश्नर दादू राजा शाहजमा खोड़ो जी निगरानी में असिस्टेंट कमिश्नर मेहड़ ऐं इंक्रोचमेंट ऑफिसर सां गॾिजी पुलिस जी भारी नफ़री साण करे कॉलोनी में अडावत थियल जगहनि के ड्राहे पट कयो वियो। जॾहिं त घरनि जी ड्राह दौरान कॉलोनी में रहंदड़ बुढ़ड़ा बिरादरी जी औरतुनि क़ुरान पाक खणी एहतजाज कंदे दाहियो त असीं गरीब मिसकीन माण्हू लखें रुपया ॾेई प्लाट वरिता ऐं लखें रुपया ख़र्च करे जगहनि जी अडावत कराई, पर DCO दादू बिना नोटिस ॾियण जे असांजा घर ड्राहराए असां ग़रीबनि सां ज़ुल्म कयो आहे। हिननि वधीक चयो त असां मिसकीननि सां थियल ज़ुल्म जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। होॾां असिस्टेंट कमिश्नर मेहड़ गुलाम रसूल पंवर राब्तो करण ते ॿुधायो ही सरकारी प्लाट पियल हुयो जंहिं मथां कब्ज़ो करे जगहनि जी अडावत कई वई हुई। अदालती हुक्म मूजिबि डिप्टी कमिश्नर दादूअ जी निगरानीअ में कब्ज़ा ख़त्म कराया आहिनि, जॾहिं त रेवेन्यू अमलदारनि सां मिली भगत करे कूड़ो रिकॉर्ड रखी कॉलोनी ठाहे माण्हुनि खां लखें रुपया ठॻींदड़ बासरनि ऐं रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे थी सघी, जंहिं सबबि प्लाट वठंदड़नि जा लखें रुपया ॿुॾी विया आहिनि ऐं कॉलोनी विकिरो कंदड़ थोरे तोड़ी कूड़ा फ़र्द कढंदड़ रेवेन्यू अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई नाहे थी सघी। वाज़े रहे त 1 साल अॻु बासरनि पारां रेवेन्यू अमलदारनि सां मिली सरकारी ज़मीन अॻूणे पुलिस ट्रेनिंग सेंटर ऐं कब्रस्तान जे प्लाट जा कागज़ ठहिराए सिकनी करे प्लाट विकिरो कया, जिन खे रेवेन्यू खाते पारां सेल सर्टिफिकेट फ़र्ज़ जारी करे दाख़िला बि रखी वई हुई, जॾहिं त सिकनी दौरान प्लाटनि जी दाख़िला कयल समूरी दाख़िलाउनि खे DCO दादू रद्द कंदे उहा ज़मीन सरकारी ज़मीन करार ॾेई छॾियो हुयो।